कराची पुलिस जे मुबैना पुलिस मुकाबले में क़त्ल कयल असद उमरानी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ शहीद भुट्टो लाड़काणे पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। 2 हफ़्ता अॻु कराची पुलिस जे मुबैना मुकाबले में क़त्ल थियल असद उमरानी जे कातिलनि जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ पीपी शहीद भुट्टो पारां अल मुर्तज़ा हाउस खां हथनि में प्ले कार्ड खणी प्रेस क्लब ताईं एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवाननि चयो त पीपी शहीद भुट्टो असद उमरानी खे कराची जे नाम निहाद पुलिस मंगो पीर वारे इलाइक़े मां गिरफ़्तार करे नादरन बाईपास ते कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए भला जवाज़ असांजे कूंदड़ खे कूड़ो ऐं जुड़तू मुक़ाबिलो ॼाणाए तशद्दुद करे क़त्ल कयो आहे। पर IG सिंध हिन वक़्त ताईं कातिलनि जे ख़िलाफ़ का बि कार्रवाई न करे सघियो आहे। हिननि चयो त असद उमरानी धाड़ियल न पर शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जो सचो कारकुन हो। हुकुमरान शहीद भुट्टो जी जदोजहद खां बोखलाहट जो शिकार थी हिकु कारकुन खे बिला जवाज़ क़त्ल कयो आहे। हिन चयो त असां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां मुतालबो था कयूं त वाक़िए में मुलविस पुलिस अमरदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फराहम कयो वञे। सिंध यूनिवर्सिटी कैंपस लाड़काणो पारां सकाफ़त ॾींहुं मल्हायो वियो। इन मौक़े ते डिप्टी मेयर लाड़काणो SSP लाड़काणो अमरीका खां आयल सियाहन ऐं मुख़्तलिफ़ स्कूलनि जे उस्तादनि शागिर्दनि शागिर्दियाणियुनि ऐं वॾे अंग में औरतुनि पिणु शिरकत कई। इन मौक़े ते मुख़्तलिफ़ मुक़र्रिरीन ख़िताब कंदे चयो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी नगरी सिंध धरती जी तारीख़ हिकु अमर तारीख़ आहे। हिननि चयो त असीं सकाफ़ती ॾींहुं मल्हायूं इन करे था त सिंध हज़ारें साल पुराणी तारीख़ वाक़िअनि सां भरी पई आहे। हिननि चयो त दहशतगर्दी जे ख़ौफ़ वारे माहौल मां माण्हुनि खे कढी तफ़रीह वारो माहौल ॾियणु लाज़मी आहे। इन लाइ सकाफ़ती ॾींहं जे नाले ते अहिड़ा तफ़रीह प्रोग्राम थियणु ज़रूरी आहे। इन मौक़े ते अमरीका खां आयल सिंधी अमेरिकन औरत एमिली हॉज़ ख़िताब कंदे चयो त मूंखे सिंध जी सकाफ़ती ॾियारे ॾिसण जो वॾो शौक़ु हुयो। अॼु हिन सकाफ़ती प्रोग्राम में शिरकत करे मुंहिंजो हिकु ख़्वाबु साबियां थियो आहे। हिन चयो त सिंध जी सकाफ़त सॼी दुनिया में हिकु मुनफ़रिद मक़ाम रखे थी। मां शाह लतीफ़ जी शाइरी जे आशिक़ आहियां। इन मौक़े ते टेबलो ऐं क़ौमी गीत पिणु पेश कया विया। अब्दुल फताह ओढो, वॉइस ऑफ सिंध TV लंडन। ही हुई हिन वक़्त जी अपडेट। वधीक अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो www.voiceofsindhnews.com ते लॉग इन थियो ऐं अपडेट रहो।